शहजादा 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 हाणे घणो ई वेही खाधुई यार कुछ कमकार जो भी सोच केतिरा ॾींहं वेही खाईंदे ओ माय लवली स्वीट ब्रदर कमकार कमकार जे बारे में त मूं अञा सोचियो ई न आहे। ओ माय लवली ब्रदर मुंहिंजी त ख़बर अथई मां शहर वेंदुसि वधीक इंग्लिश सिखी ॻोठ में वापसि ईंदुसि ऐं हिते इंग्लिश जो सेंटर खोलींदुसि ABCD तो वटि अची केरु पढ़ंदो हरू भरू अची ख्वार थियो आहीं समूरो ॻोठ तोखे चरियो थो सम्झे पुट मोर तूं वरी माण्हुनि खे अंग्रेजी पढ़ाईंदे माठ कर सुभाणे जी तगारी खण हरू भरू तो वटि वक़्तु ज़ाया करी मां सिर तगारी मजदूरी नो नो ब्रदर आई एम सफ़ा खोरी अरे छो तोखां तगारी कोन खजंदी वेल्हे ते 5 टगड़ खाई थोनी बाक़ी तगारी तोखां कोन खणबी हा। ओ माय लवली ब्रदर मूंखे त रुगो मौक़ो घुर्जे मूंखे पादर हणण जो बट आई एम नॉट मेंटल मां बि सियाणो आहे तोखे मौक़ो थोरे ॾींदुसि। अरे पहिरें नंबर जो थोको आहीं वॾे भाउ खे रुके नाले सां सॾिबो आहे छा ॿियो वरी सही हे मुस्तक़बिल जी रोशनी आहे तूं न उभरंदे न वरी ऊंधा ई थींदो हिन महिल खां पोइ अड़े बूथ में अची 77 गुंज पिया अथई ख़बर अथई मक्खियूं बि तवारे बूथ ते भुलिजी अची वेहनि थियूं मिठाई जो थाल सम्झी। हाणे छॾ हिननि हवालनि खे इहो ॿुधाए त चाचो चनेसर किथे आहे काॾे वियो आहे छो वियो आहे। उहा दा सुबुह सवेरे निकितो आहे चांहि पी चए पियो तई वापसि ईंदुसि अञा ताईं न आहे मोटियो। शहजादा सुधरंदो इहो सारो चाचो कॾहिं बि कोन सभु हवाल कूड़ा सखणा हिकु बि ॻाल्हि सची न मरी विया ॻोठ वारा। ओ माय लवली ब्रदर ॼाणो आयो हितो देर जाए न दर में भले 2 मिंटनि में ईंदो लॻी हूंदा थी दुख मुश्किल आहे फिलहाल ॻोठ में कंहिं न कंहिं जो मथो पे चटींदो हूंदो फासी विया ॻोठ वारा असांजी जान छुटल आहे। पुट मुंडेल हेॾिया 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 पुट हीअ मानी अधे खमीसे लाइ खयूं थो वञी घणियूं मानियूं अथई छो तो मानी पुछी मानी त भीणो न खणे या अधु घुरंदे पर मां कोन्ही सां पराई मानी घुरंदो आहे कोन थो तोखां मानी घुरां असां पंहिंजे दौर में 50 माण्हुनि खे मानी खाराईंदा हुआसीं सुबुह जो हर माण्हूअ खे नाश्ते में 5 मानियूं 1/2 किलो खनि मखण ऐं लस्सीअ जो लोटो मंझंदि जो पाड़े जो गोश्त ऐं राति जो सालम छेलो कोराईंदासीं। चाचा तने ज़मीन खणी थोरो अंदाज़ो हणी ॿुधा ज़मीन जो त टुकड़ो ई कोन हो चाचा अच्छी दाड़ी में कूड़ हणे तव्हांखे कोई थिए ई कोन थो तूं न जेको उता की पुटु आहे उहो मां बि ॾिसां थो ज़ार अहिड़ी घणे जेका सम्झ में बि अचे तो वारो कूड़ पधरो लॻो पिया रुॻी हवाला चाचा तुंहिंजी उमिरि जा त वाॻू मरी विया अञा ज़िंदा बुंडेल खमीसे जे करे ख़्याल थो कयां तुंहिंजो न त अहिड़ी चमाट हणां हा जो 4 किलोमीटर परे वञी किरे हा। 4 किलोमीटर कावड़ में भी कूड़ हण नथो छॾी वॾी मुसीबत आई ॿियो वॾी मुसीबत तूं आहीं जो मुंहिंजी ॻाल्हि का मञे ई कोन थो। चाचा ॻाल्हि मञण जहिड़ी हुजे त माण्हू मञे न तूं इहो निसोरो कूड़ थो हणी मां कीअं मञां उन ते इतबार कंदो केरु। हा एतबार तां यादि आयो हिकु दोस्त हो मुंहिंजो एतबार वारो उन्हीअ खे मूं 10 लख उधारा ॾिना हा अॼु ॾींहं ताईं उन्हीअ वापसि ई कोन ॾिना पर मां बि वरी घुरिया मांसी कोन पर हर माण्हूअ ते एतबार न कजे पुट को कुरान पुॼंदी 10 लख तो 10 रुपया बि कोन छो तो मूंखे ज़रूरी करी भला सुबुह सां तोखे मां पहिरियों माण्हू मिलियो आहियां छा इहो सभु कूड़ मूं सां थो हणी को ॿियो तार बाबा अब मुझे ठीक हुआ जो मां तो वेही ॿुधा हाणे मूंखां बर्दाश्त नथो बाबा अञा त किसा मुंहिंजा वॾा आहिनि पर लॻे थो त तोखे तकड़ आहे ये किसा कूड़ा वञी ॿिए खे ॿुधा मां वञा थो चाचो बाहि लॻो वेठो वञ माण्हुनि खे यार असांजी ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। जमादार साहब जेकॾहिं मां तोखे लच्छू हथ करे ॾियां तूं मूंखे 10,000 ॾींदे हाँ? अरे लच्छू कहिड़ो तुंहिंजे घर वेठो आहे जो तूं मूंखे तकड़ में हथ करे ॾींदी
जमादार साहब साजन थोरो छितो थियो आहे तॾहिं त बुख जा चक थो हणी। न तुंहिंजो मतिलबु चवणो चाहे थो कुतो आहे छाजो चक थो हणे, पर हिन जो ॾोह न आहे, हे आहे ई बेवकूफ़। हिकिड़े दफ़े साजन ऐं मां ट्रेन में कराची पिया वञूं, मुंहिंजी थोरी घणी सी अखि लॻी वई, पोइ जो ईअं पिनकीअ मां उथियुमि अखि पट ईअं ॾिठुमि, टीटी वरी साजन खे पियो कुटे। टीटी छो पियो कुटे साजन खे? बाबा मां बि वञी टीटीअ खां साॻियो सुवाल कयो, टीटीअ जवाबु ॾिनो त बाबा कलाकु थी वियो आहे, हे हर मूंखां थो पुछे टिकेट काथे अथई, हाणे अथई टीटीअ खां हे थो पुछे टिकेट, पुलिस की लॻ ख़बर अथई अबा। पोइ टीटीअ छा चयो? टीटीअ चयो त मोचड़ा न हणां त ॿियो छा कयांसि? साहब कमु बाक़ी वाकई मोचड़नि खाइण वारो कयो। सिकू सिकू तूं मत कर, हरू भरू मौके जो फ़ाइदो न वठ। रे आयो बाक़ी दुनिया जा वॾे में वॾा बेवकूफ़ तव्हां ॿई। जमादार साहब ऐं तूं वरी असांजो पीउ आहे, तॾहिं त लच्छू बचकर तोखे बेवकूफ़ करे वियो। रे माना इहा लच्छू वारी ॻाल्हि छॾींदा कोन, दिलि त चए थी त ईअं लानतुनि जूं लीड़ूं ॿधाव लीड़ूं। रे जे पुलिस में न हुजो आहे न त पेनू भला हुजो आहे, काई ॾाढो कमायो आहे। जमादार साहब उते बि तव्हां असांजी अॻुवाणी कयो आहे। एतिरो चरियो मां बि न आहियां जो इन मामले में अॻुवाणी कयां हा। बाक़ी ॻाल्हि त ॿुधो, तव्हां पुलिस छॾे पकोड़ा छो था खपायो? पकोड़े घर में भरिसां तूं चांहि खपाए थो, चांहि घर में अंडे घर में। जमादार साहब नौकिरी असांखे सरकार ॾिनी आहे, पर तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे? जेकॾहिं तोखे नथा वणूं त बदिली कराए हलिया वञूं। न पुट अबा बाबलाऊ अहिड़ी ॻाल्हि न आहे, तव्हां ॿई त पंहिंजे पीउ माउ खे बि न वणंदा हूंदव, अॼु तव्हांखे ॼणियो आहे मूंखे काॾां वणंदव, इहो पीउ माउ जो पारातो आहे जो इहा हिते बीठाओ। जमादार साहब अॼु रुगो असांजी बेइज़ती करे थो छो? पुट इज़त दिल त मुंहिंजे रब जे हथ में आहे, मां वसीलो आहियां, बाक़ी तव्हां ॿई आयो इन ई लाइक़, न त तव्हांजो हाज़मो ई कोन थींदो आहे। हा अरे छॾीस, हरू भरू झेड़ो न थी पए, तूं बाबा हल हाणे पेर ट्राए जान छॾ। हक मां धेरो कोन कंदो था, तूं ॻाल्हि कंदो त मुंहिंजी मजबूरी खे सम्झंदो सेठ। हा त पोइ ईअं कर न, तूं कृष्णी खे हिते मूं वटि वठी अच, हा मुख जो दीदार बि थी वेंदो, उहा तुंहिंजो ज़िमो खणे त मां तोखे 5 लख ॾियण लाइ बि तयारु आहियां। कृष्णी के ॻाल्हि पुछाए, छा वाकई लच्छू तुंहिंजो मंगेंदो आहे? एहे लच्छू मुंहिंजो मंगेंदो हुजे, पर जेसीं ताईं सुधरंदो न हुजे त मां शादियूं न करां। पर न लच्छूअ जेको कमु कयो आहे जमादार जूं 2 गाॾियूं काहे, त जमादार हणंदुसि गोली ऐं पोइ तुंहिंजी बि जान छुटी पवंदी। एहे जमादार एतिरो सुरीलो न हुजे, हू पाण जहिड़ो हुजे, इहो ई खोड़ हुजे। एहे हू लच्छू खे कीअं मारींदो हुजे? आहे त इहो जमादार बि मोगे जो मोगो, इन खां वधीक त लच्छू होशियार आहे। कमाल आहे त लच्छूअ जहिड़ो माण्हू ऐं हुन जमादार खे 2 दफ़ो बेवकूफ़ करे वियो आहे। वाह। एहे जलील त लच्छू ॾाढो थियो हुजे, सॼी राति कमांद में सुम्हंदो हुजे, मच्छरनि बि ॾाढो जलील कयो हुजे। चवंदा आहिनि न त बुरे कम जो बुरो नतीजो। अलाह करे त कोई लच्छू सुधरी पवे, छो जो थियण वारो तुंहिंजो मुड़ुस आहे न। अहिड़े मुड़ुस खां त माण्हू ईअं चङो हुजे, जुआर ते निभागो पहिरियां ई हुजे, पर हाणे चोरी ते बि लथो हुजे। भला चाचो मेवो बि कुझु नथो चवेसि छा? बापू जी लच्छू ॿुधंदो किथे हुजे? माना मां सम्झंदी हुअसि त दुनिया में जे सभिनी खां ज़लील इंसान आहे त उहो आहे बुंडेल, पर लच्छू त उन खां बि वधीक चंडरो आहे। हुजे त बुंडेल बि टाप जो निभागो, पर लच्छू जो त घर ई अलॻि हुजे। अदी मिड़ई तो गुज़र करणो पवे, न त जहिड़ा लच्छू ऐं बुंडेल जा कम आहिनि न त हिननि खे मानी में ज़हर ॾेई मारिजे। हुनखे त ज़हर बि असर न कंदो हुजे, छो त हू माउ पीउ जा पिटल हुजनि। अदी ख़बर अथई त जमादार न लच्छूअ ते ॾाढो बिगड़ियो थो घुमंदो वतई। जंहिं ॾींहुं न लच्छू हथ आयुसि उन ॾींहुं न हुनखे ॾाढो कुटींदो। वञी मरे लच्छू, तूं जिक्र छॾ निभागनि जो। अल्लाह करे सॼो ॾींहुं मुंहिंजो सामान खपंदो हुजे। अदी
तूं मूंखे ॿुधाईंदी हुज त तोखे छा खपंदो हुजे। अदी मूंखे त कुझु न खपे, बाक़ी जे तूं चए त मां तुंहिंजे लाइ चांहि काढ़े खणी अचां। ए अदी मूंखे देरि थी वई हुजे, हाणे मां घरि वेंदी हुजां। सही आहे। खुआ त न मारो सारो सुधियो न तुम्हारो बेशिकलो भाउ। हा साईं, उहे न सुधरिया, बाक़ी जेको साईं तूं आहीं बाबडा में एसडीओ लॻल आहीं ईअं न। छो भला मूं ते टोकरो करी पेट भरे रही आहे। पेट भरजे हा त डॉक्टर ॾे वञा हा, तोॾे छो अचां हा? तूं कहिड़ो हकीम आहीं जो हाज़मे जी फकी ठाहे ॾी आहे? तूं त ॾाढी हल में पंहिंजे भाउ खे मारे वई, पंहिंजी शिकिल ॾिठी त ॼण चिबड़ो चाट ते वेठो आहे। वरी कई न बदखलाकी वारा चर्चा शुरू। हेॾे पंहिंजो नक ॾिठो अथई ॼण बर्नीअ में बोणीडो पियो आहे। ॿ टे ॾियारे पाण भाउ तॾहिं भोलो करे नचायांसि। हेॾे तूं वरी ॿ टे ॾींहं पाण वारो इहो चाचो ॾे त चौक ते बि चौपो कढ़ांसि। मां त पहिरियां बि चवां पियो हिन चाचो खमीसो कम जो आहे, न तो वारो इहो भाउ लक्ष ॿेलो कम जो आहे। राति वारो चाचो वरी बि कम जो आहे, दुकान हलाए थो, रोज़ी त करे थो। मां वारो भाउ वांदो सॼो ॾींहुं उते तो ॻोठ जे गॾनि जा खुर कटींदो। पोइ तुंहिंजो खुर नथो कटे जा, ऐं मुंहिंजो मतिलबु न वॾा थी नथो कटाई जा। अरे हेॾे मूं कॾहिं जी ॻाल्हि कई आहे, पंहिंजी न। घणो फ़र्क़ु कोन्हे, थोरो घणो आहे, सो बि न। अरे जेकॾहिं मां गॾु आहियां न त पुट घटि तूं बि न आहीं। पंहिंजे बूथ ॾिठो अथई ॼण कुतो हणण वारी मशीन पई आहे। घटि ॻाल्हाए घटि, मां अञा रिआयत थो कयां। पोइ बा मां अञा का शइ वधी कोन्हे त पोइ रिआयत वरी छा जी? मां उहा रिआयत नथो चवां, चर्चनि में रिआयत थो कयां। मोगा माण्हू। हा साईं, मां मोगो आहियां, बाक़ी साईं तो में जेके आहिनि न अकुल जा मण भरियल आहिनि। अरे रे तो में त अकुल इहो आहे न जो सैलून में वञी शीशे जे साम्हूं बि चवंदो आहीं दादा पाण किथे मिलिया त न आहियूं। पोइ जॾहिं हजम खे गैरत आई ऐं तोखे चई त निभागा इहो तूं पाण सां थो ॻाल्हाई, पोइ वरी फिकाई मूं हजम खे पियो चवीं त मां पाण सां मज़ाक थो कयां। तूं वरी कहिड़ो सियाणो हिकु चकर रेल में सफ़र पियो करीं हा, जो पेट में जी बकड़ पई भॻे बाथरूम ॾे। बाथरूम में शीशो ॾिसी हुन में पंहिंजो फोटो ॾिसी ॿाहिरि भॼी आई। ॿाहिरि अची इहे सोची अंदरि को माण्हू वेठो आहे। यादि अथई न पुटु, 3 चकर बाथरूम मां मोटी आहीं। अरे उहो त पहिरियों चकर रेल में चढ़ियो हुअसि न, मूंखे ख़बर ई कान हुई त रेल जे बाथरूम में कोई शीशा लॻल आहिनि। टकर न कर, अञा ॻाल्हि रहियल आहे। पोइ कर न पूरी ॻाल्हि, केरु थोरो कई। घणो जिन वटि ज़ोर पई त जी टीटी सां चिड़ी पई त असां किराए कोन ॾिनो आहे छा, जो हमला यको बाथरूम में वेठो आहे। टीटी वरी तोखां वधीक बेवकूफ़ हो, उन वरी दरवाज़ो खोलियो, उन वरी पाण खे पेंट शर्ट में ॾिसी चई हिनखे मां कुझु नथो चई सघां, हीअ असांजे स्टाफ जो माण्हू आहे। हाणे हे बि असां लाइ सियाणो। यार बुडेल हाणे मां हलाए थो, मूंखे को कमु यादि कोन आया पुटु, भॻो थो वञे मूंखे दम ख़बर आहे। भॼण वारा पुट ई न आहिनि। बाक़ी इहो छा आहे? कसैट तोखे कसम हुजे पंहिंजी मां मिठड़ी जो मूंखे लख रुपया ॾींदो हुजे। लच्छू इहो कसम न ॾे सेठ खे, सेठ जो इहो कमु लथल आहे, याने मां मोअल अथसि, उहे कसम ॾियण जो त को फ़ाइदो ई न आहे न। मां तोखे ॿाहूं ॿधंदो हुजां, तोखे पेरे पवंदो हुजां, मूं ते महिरबानी कंदो हुजे सेठ, मूं ते महिरबानी। हट परे थी पेरनि खां। अच्छा इहो जूता थो ख़राबु करीं, पहिरियों वञ ईअं हथ धोई आ, पोइ अची मुंहिंजे पेरें पओ। पोइ पैसा ॾींदो हुजे न सेठ। अड़े मां तोखे पैसा कोन ॾींदुसि, तो पुलिस वारनि खे घोटो ॾेई छॾियो, अड़े मूंखे पैसा किथां ॾींदे? सेठ मतां हिन जे ॻाल्हियुनि में आयो हुजी, हा ही वॾो लाह माण्हू आहे, अटकल करे थो पैसा कढाई। अड़े बीरल मां को अहिड़ो चरियो न आहियां जो हिन खे पैसा ॾींदुसि। कसैट मूं त इतबार कंदो हुजे, 3 ॾींहंनि में मूंखे मुकादे जा पैसा मिलिया हुजनि, पोइ मां तोखे मोटाए ॾींदो हुजां। अड़े बाबा इहा सियाणप हिते कान हलंदई, हलण जी कर, हल थुरू थी। कदे तो पैसा मूंखे न ॾींदो हुजी न, मां तोखे गले मां वठी गोह जो गोश्त न खाराईंदो हुजां, न त मूंखे बि न मञींदो हुजां। भला ज़ोरी आहे छा? सेठ तो जहिड़े माण्हू सां वास्तो ई न रखंदो। हा पोइ तोसां वास्तो छो हुजेसि? पहिरीं ॻाल्हि त मां मुलाज़िम आहियां, ॿी ॻाल्हि इहा त मां तो वांगुरु सुञो न आहियां। कहा सही रोड ते तुंहिंजा त वॾा पार्लर हलंदा हुजनि, पहिरें नंबर जो ताप जो छुंजो हुजी तूं। अड़े बाबा बस न कयो, ॾोकड़ कोन थो ॾियां, हिन वक़्तु मूं वटि गुंजाइश ई कान्हे का। भला 50,000 ॾींदो हुजे, गुल खेॾा मता उन मां खटींदो हुजां। अड़े बाबा घिरी घिरी उन जाइ ते आहे न,
तोखे इहो जुआ जो बरो आहे जमादार जो, तोखे लाचार कोन्हे। हा हाणे सिधी साईं साॻी ॻाल्हि ज़ाहिर थी पई न बाबा न मां तोखे ॾोकड़ कोन ॾींदुसि। हा छो कोन ॾींदो हुती नौकर, सॼी दुनिया खे ॾींदो हुती, कुकर तुंहिंजो घोड़ो छोड़ियो हुते। अरे बाबा सेठ त घोड़ो त ठहियो पर का कुते बि कोन अथसि, तूं छा छोड़ींदेसि? वीरल इन लच्छूअ खे पैसा ॾियण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, पर शर्त अथसि त छितो कोन थींदो। मां सम्झी वियुसि, तूं जेको चवण थो चाहीं, लच्छू न रुगो इन ॻाल्हि ते चिड़ंदो पर तोखे पादर बि हणंदी। ना मां कुझु चरियो हुजां, छाजो अछी ॾाढी यार खे पादर हणंदो हुजां, तूं तरीक़ो ॿुधाईंदो हुजे, मूंखे पैसा ॾींदा हुजो। अरे छॾीसि, हरू भरू झेड़ो न थी पए, तूं बाबा हल हाणे पेर ट्राए जान छॾ। के मां झेड़ो कोन कंदो हुजां, तूं ॻाल्हि कंदो हुज, मुंहिंजी मजबूरी खे सम्झंदो हुज सेठ। हा त पोइ ईअं कर न, तूं कृष्ण खे हिते मूं वटि वठी अच। हा मुख जो दीदार बि थी वेंदो, उहा तुंहिंजो ज़िमो खणे त मां तोखे 5 लख ॾियण लाइ बि तयारु आहियां, छो त सदको अञा नाम अथऊं। इन कृष्ण लाइ मुंहिंजो सुर बि हाज़ुर आहे। हे सुर मां मञींदो हुजां त मां फैली ज़रूर हुजां, पर बेगैरत न हुजां। कृष्णी मुंहिंजी मंग हुजे मंग, वञी धूर पाईंदा हुजनि तुंहिंजा नौकर, न खपंदा हुजनि मूंखे, पर कृष्णी जो नालो वरी ज़ुबान ते आंदो हुजे न, मां तुंहिंजो छा कंदो हुजां, मारींदो हुजां तोखे, मूंखे बेगैरत सम्झंदो हुजे। अरे वीरल हे छा चयो तूं ईअं ॾिसे पियो बीठो? रहणे मां तुंहिंजे सेठ खे ईअं चवे ऐं तूं छॾेसि? हड़ियो आको माना मुड़ंदे कोन। हाँ पंहिंजो बूथ त ॾिस, ॼणो हुके जी टोपी आहे। मुछां ॾिस ॼणो खचीअ जे मथां कांव वेठो आहे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए कविता, इहे मज़ाक में ॿुधाए, इहे नासा अथई या नलके मां ॿोकी निकिरी वई आहे? खमीसा खान भला थी वञे रेल चर्चन जो मुकाबलो। ॻाल्हि ॿुधी, ही मुंहिंजो दुकान आहे, मुंहिंजे रोज़ीअ जो हलो आहे, मिठू मश्करे जो तव्हांखे कोन्हे जो चर्चा हणो हिक ॿिए खे, जो माण्हू छा चवंदा चरियो हई छा? अरे उन ॾींहुं बि मुंहिंजो घर हुयो, को मश्करी जो मुशावरो कोन हुयो जो तूं रड़ियूं पियो करे। अरे ज़रूरी आहे छा जिते दुकान ते वेही चर्चा कजनि? अरे हीअ असांजी रोज़ी जी जाइ आहे। चरिया तूं त आहीं वांदो। वॾी रोज़ी जी ग़लती अथई। अरे पंहिंजो वात ॾिठो अथई ॼण मशरनि वारी ॾियारी विच तो फाटी पई आहे। माना मुड़ंदे कोन। हाँ पंहिंजो बूथ त ॾिस, ॼणो हुके जी टोपी आहे। मुछां ॾिस ॼणो खचीअ जे मथां कांव वेठो आहे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए कविता, इहे मज़ाक में ॿुधाए, इहे नासा अथई या नलके मां ॿोकी निकिरी वई आहे? फिलहाल चर्चा जाम थिया, मां रोज़ी कयां, बाक़ी कचहरियूं ऐं चर्चा हली शाम तुंहिंजे घर अचे कंदासीं। अञा त शुरूआत मस थी आहे चर्चनि जी, अञा त घणो कुझु रहियल आहे। कंप्यूटर वांगे दिमाग़ में फीड करे आयो आहे। अरे भला ज़रूरी त न आहे त सभु चर्चा हिन महिल कजनि। हाँ यादि करे आयो आहे, जेकॾहिं मां को मिसरी वञे त तो मारे वञे। अरे कोन था विसरंदी कोन, नंढड़ो ॿार तूं बि कोन आहे जो तोखां चर्चा विसरी वेंदा। हाणे इहे नमूना छॾे रे, पर अॼु अचिजांइ ज़रूर, तोखे घरोड़ करणी आहे, घरोड़। पर कसम खयों अथई छा रुगो मूंखे बेइज़्ज़तो कंदे? सॼो ॻोठ भरियो पिया, फिलहाल वञी कंहिं ॿिए जे विच में पओ ॻाल्हि में। मुक़ाबिलो तोसां रहियल आहे, चर्चा वरी ॿिए सां कयां, चरियो आहे छा? सही आहे, ठीकु आहे, अॼु शाम मां बि ॾिसंदुसि त तूं मूंसां कीअं थो चर्चा करीं। पुट जेकॾहिं मां अॼु तोखे रोआरे न छॾियो न त पोइ मुंहिंजो नालो बि खमीसो न आहे। उहा ख़बर त ओड़ी महिल पवंदी केरु कंहिंखे थो रोआरे। जेकॾहिं मां तोखे उठ वांगुरु रबाट न कराया न त मां बि खुदनि न आहियां। पोइ शाम पुट तयारु हुजिजां। हाणे हल त का रोज़ी थिए, ख़ुदा खे मञ। ठीकु आहे, मां हलाए थो, पर शाम ज़रूर यादि रखजांइ
इंतजार में हूंदा नाहे। मुंगड़ी दबो के मास अरे मुखे किथे दा चर्चा बाबे सां का अटकल कजी तॾहिं ॾींदो 5000। छोरा तू छा कंदे 5000? मेले ते वेंदुसि संगत सां। मेले ते भली वञ पर पिणे रुपयो बि कोन ॾींदी। मूंखे ख़बर आहे बाबे जी, पर कान का अटकल करणी पवंदी। कहिड़ी अटकल कंदेसि? हू बि तुंहिंजो पीउ आहे। मूं वरी कॾहिं चयो त तुंहिंजो पीउ आहे? मुंहिंजो मतिलबु आहे चवंदो मांसि असांजे ॻोठ में हिकिड़ो हमराह आयो आहे जेको पैसा डबल थो करे ॾे। हा साईं, हू त तुंहिंजी ॻाल्हियुनि ते ॼण इतबार कंदो। पिणे चरियो आहे न जो तोखे 5000 कढी ॾींदो। चरियो न आहे, लालची त आहे न, पाण ई लालच में फासंदो कढी ॾींदो 5000। इहो त खोड़ो ई कोन थो लॻे। भली वरी बि कोशिश कर ॾिस। तूं कहिड़ी पढ़ियल आहीं जो तोखां खोड़ो लॻंदो? इहे मिड़ई मिसाल ॾिबो आहे बेअकुल। पर साईं बाबो आहे वॾो लोह, वॾो मथो हणाईंदो ऐं चवंदो मूंखे ॾेखार डबल पैसा करण वारो। तॾहिं त मां बि चवां थी न त हर भरू ज़लील थींदे। बाक़ी पिणे पाई बि न ॾेई। कोशिश त मां पूरी कंदुसि। मन बाबो अची वञे ॻाल्हि हिन में। पोइ 5000 वरी वापसि कीअं कंदेसि? जेकॾहिं डबल न साॻा पैसा त पिणे चवंदी न। वापसि वरी केरु कंदुसि? चवंदो मांसि त हमराह ठगी करे भॼी विया। बसि पोइ 2-3 गारियूं ॾेई वेही रहंदो, ॿियो छा। जेतिरो न तूं पाण खे सियाणो थो सम्झी न त पिणे तोखां 10 सियाणो आहे। पैसा त कोन ॾींदी पर बेइज़ती कंदी। हूअं वरी कहिड़ी इज़त कंदो आहे। पर हिन चकर मां बि धकण जी कोशिश कयांसि थो। वध में वधि बेइज़ती थींदी, ॿियो वरी छा। भली थी बेइज़ तो मुंहिंजो छा। अरे कॾहिं खां वठी कुआड़ी खणणु शुरू कई थी? बकवास बंद कर। कुआड़ी सां कंध न कपे। अरे न हणजांइ चरिया, न हणजांइ। अरे तोसां मसलो कहिड़ो आहे? कुआड़ी खणी ॻोठ में घुमंदो थो वती। चरिया मां त मथो कचो करे विझे। अरे घणी ॾाढी न जलेबी मूंसां ॾाढी कई आहे। अरे मूं चवां थो बहुत संभाले ॻाल्हाए। अरे तूं मूंखे वज़ीर खे चवीं थो त मां भॼई खे सॾु कयां? अरे एॾे शर्म नथो अचई? पाठे जी ॾाइण। उर्दू में चवंदा आहिनि जिसने की शर्म उसके फूटे करम। मां अॼु जलेबी सां हिसाब कंदुसि। मां हुनखे ॻोल्हे लाहींदुसि। मां चवां थो वज़ीर छॾ कर जलेबी खे। मां न छॾींदुमि जलेबी खे। तूं छा ॾिसंदे? मां पाण कशाला कटे तो वटि पहुची वई आहियां। ॻाल्हि त ॿुध, सॼे ॻोठ में असां इज़त वारनि जी फशरी छो कई अथई? चवीं थी छा छो आहे? तो मूंखे पंहिंजे नंबर जी जाइ ते जमादार जो नंबर ॾिनो। मां छा ॿुधायां जलेबी? तो मां जमादार के छा चयो? अरे निभागा कुछ तो ॿुधाए छा चयई? मां सिधो चयोमांसि मूंखे तोसां प्यार आहे, मूंखे तुंहिंजी अखियुनि सां प्यार आहे, तुंहिंजे कननि सां प्यार आहे, तुंहिंजी खादी सां प्यार आहे। पोइ वरी जमादार जो आवाज़ आयो त मुंहिंजी मुछुनि सां प्यार केरु कंदो? सिपाही मोकिले मूंखे थाणे ते घुराए ऐं मुंहिंजो संत संत कुटियो अथई जलेबी। अञा मां कुआड़ी न खणी जा। कंवर मूंखे माफ़ कजां, मां भुल में तोखे जमादार जो नंबर ॾेई छॾियो। ॿीहर ईअं हरगिज़ न थींदो। हाणे तूं वञ। ठीकु आहे जलेबी, तूं चवीं थी त मां वञां थो। जो ई छा कयई? मूंखे छॾी हन, छॾी हथ त पूरो कयां था। ख़बर आहे। हाणे हल, घर जा थांव केरु धोईंदो? हल। हड़ एक जेड़ा साईं, हड़ एक जेड़ा।